मुस्लिम लीग नून जी चीफ ऑर्गेनाइज़र मरियम नवाज़ इमरान ख़ान का सवाल कयो आहे त जनरल रिटायर्ड बाजवा सुपर किंग हो त पोइ तव्हां छा हुआ उन जा मुलाज़िम। पहिरियां चवंदो हो त कमर बाजवा जेतिरी मुंहिंजी मदद कई ओतिरी ॿिए कंहिंजी न कई। अॼु हू घर वियो त तव्हां खेसि निशानो बणाए रहिया आहियो। लाहौर में पार्टीअ जे यूथ अॻवाननि जे इजलास खे ख़िताब कंदे मरियम नवाज़ अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान ते तनक़ीद जा तीर वसाए छॾिया। मरियम नवाज़ चयो त इमरान ख़ान वटि को बि मुआशी मंसूबो नाहे। साड़ियो, घेरियो कयो, मारियो, मरो ही संदसि एजेंडा आहे। जेकॾहिं हिन को कॉलेज, यूनिवर्सिटी, अस्पताल या मोटरवे ठाही आहे त ॿुधायो। मूं पहिरियां बि चयो हुयो त साइफर फ्रॉड खां सवाइ कुझु नाहे। कूड़ो माण्हू कॾहिं सच ॻाल्हाए ई नथो सघे। मुस्लिम लीग नून जे अॻवान चयो त एॾा वॾा कूड़ ॻाल्हाए तव्हांखे निंड कीअं ईंदी आहे। सॼी दुनिया ॾिठो त हिन मज़हब खे सियासत लाइ कीअं इस्तेमालु कयो। यू टर्न जो मतिलबु कूड़ ॻाल्हाइण आहे। संदसि कूड़े बयानीअ जो असांखे जवाबु ॾियणु अचे थो।